अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवड़ मूजिब मीरपुर माथेलो भरसा ॻोठ पीर बख्श हैदराणी में 2 महीना अॻु क़तल थियल मक़तूल आमिर हैदराणी जे वारसन फूड इंस्पेक्टर हाफ़िज़ रबनिवाज़ हैदराणी जे घर में भंज ड्रा करे समूरो सामान ॿुहारे विया। मुतासिर धुर जो एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम हयो आहे त नूर हसन हैदराणी ऐं ॿियनि असांजे घर अंदरि घिरी सोना ज़ेवर चेक बुक न्याणियुनि जो पियल ॾाज ऐं ॿियो क़ीमती सामान खणी विया आहिनि। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। हुननि वधीक चयो आहे त असां मीरपुर माथेलो पुलिस खे इतला कोन ॾिनो, पर पुलिस अञा ताईं असांजी का बि वाहुर न कई आहे। उन्हनि वस वारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे।